असां हिकु अहिड़े मुल्क में रहूं था जिते 180 रुपया किलो अदड़ चांवर मिलनि था त मुफ़्त में मोबाइल सिम मिलंदी आहे। हिते एम्बुलेंस खां पहिरीं जल्दी में पिज़्ज़ा वारो पहुची वेंदो आहे। हिते कार असां हिकु अहिड़े मुल्क में रहूं था जिते 180 रुपया किलो अदड़ चांवर मिलनि था त मुफ़्त में मोबाइल सिम मिलंदी आहे। हिते एम्बुलेंस खां पहिरीं जल्दी में पिज़्ज़ा वारो पहुची वेंदो आहे। हिते कार वठण लाइ जल्दी में कर्ज़ मिली वेंदो आहे, पर तालीम जी ख़र्च लाइ कुझु बि न मिलंदो आहे। हिते सब्जियूं गंदी फर्श ते ऐं जूता शीशनि में रखिया वेंदा आहिनि। हिते ग़रीब औरतुनि जी डिलीवरी में घर जे बजाए चिंग जी रक्षा में थींदियूं आहिनि। हिते ग़रीब जी कमाई अमीर खाईंदो आहे ऐं ग़रीब बिखनि वक़्तु गुज़ारींदो आहे। हिते जदीद दौर में बि क़दीम दौर जा तरीक़ा अपनाया वेंदा आहिनि। इहा असांजे सिध सहारे आहे। वोट जो सही इस्तेमालु कयो, हक़ सच जो साथ ॾियो। असल ताक़त आवाम जी आहे। वोट जी ताक़त ग़लति इस्तेमालु न कयो। ख़ुदा जे वास्ते थोरो सोचनि पंहिंजे बचनि लाइ, वरी साॻिया ईंदड़ वाइदा करणु।